जादूगर जानियड़ा अखड़न में जादू थई। जादूगर जानियड़ा अखड़न में जादू थई। जालिम नजरन सामू के ॾिसी सफ़ा मस्त बणायो थई। दीवानी तुंहिंजी थी वियम, दीवानी तुंहिंजी थी वियम, दीवानी तुंहिंजी थी वियम, दीवानी तुंहिंजी थी वियम। जादूगर जानियड़ा अखड़न में जादू थई। जादूगर जानियड़ा अखड़न में जादू थई। जालिम नजरन सामू के ॾिसी सफ़ा मस्त बणायो थई। दीवानी तुंहिंजी थी वियम, दीवानी तुंहिंजी थी वियम, दीवानी तुंहिंजी थी वियम, दीवानी तुंहिंजी थी वियम। तुझे नजरन सा तीर हलाई तो मौसम बतजाल जगलाई तो मुझे दिल दाढ़ी जोर सा धड़के थी। मुझे दिल दाढ़ी जोर सा धड़के थी। अंदर में जड़ता अंदर में जड़ता बिजली कड़के थी। हो जादूगर जानियड़ा अखड़न में जादू थई। जादूगर जानियड़ा अखड़न में जादू थई। जालिम नजरन सामू के ॾिसी सफ़ा मस्त बणायो थई। दीवानी तुंहिंजी थी वियम, दीवानी तुंहिंजी थी वियम, दीवानी तुंहिंजी थी वियम, दीवानी तुंहिंजी थी वियम। जय झूलेलाल, मां द्वीप चेतनाणी। तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। अमिताभ बच्चन ऐं आयुष्मान खुराना जी फिल्म एमेज़ॉन्स प्रेज़ेंट्स गुलाबो सिताबो जो इंटरनेट ज़रिए थींदो वर्ल्ड प्रीमियर शो। कच्छ जी सिलैंड ट्रैकिंग कंपनीअ मां 2,93,000 जी टायर ऐं बैटरियुनि जी थी चोरी। मोदी सरकार जी वन नेशन वन रेशन कार्ड जी योजना देश जे लाइ कारगर साबित थी रही आहे। देश जे आम माण्हुनि खे मिले थो फ़ाइदो। बलूचिस्तान जे ॾेखाव ते पाकिस्तान जी सेना वठी भॼी। अमेरिका जे कैलिफोर्निया में बाहि लॻंदे 9,000 एकड़ जंगल थिया ख़ाक। फुटबॉल प्रीमियर लीग किल्बुन जी रेवेन्यू में 9,600 करोड़नि जे नुक़सान जी आशंका। अफ़गानिस्तान जी मदद लाइ 9,000 मैट्रिक टन कणक कंडला जे दीनदयाल पोर्ट ट्रस्ट द्वारा वैसल नगर द्वारा कई वई रवानी। भुज में अपॉइंटमेंट जी प्रथा कारण सिर्फ़ 2 सैकड़ो माण्हू ई आरटीओ में अची रहिया आहिनि। भारत में कोरोना जा कुल मरीज़ 2,86,579 थिया। 8,102 थिया मौत। 1,41,028 थिया ठीक। तिरुपति बालाजी मंदिर खुलियो 83 ॾींहनि खां पोइ। मंदिर जो स्टाफ पीपीई किट पाए करे रहिया आहिनि सेवा। ट्रेन जी रद्द थियल टिकटुनि जो रीफंड 6 महीननि ताईं मिलंदो। कोरोना सां बचण वारा ठहिया आहिनि एलईडी मास्क। उहे ॾेखारीनि था तव्हां कॾहिं ॻाल्हायो था ऐं तव्हां कॾहिं खिलो था। हिक मास्क जी क़ीमत आहे 3,800 रुपया। कोरोना वायरस जे कारण अभिनेत्री सनी लियोनी मजबूरीअ कारण पंहिंजे घोट डैनियल वेबर ऐं 3 ॿारनि सां गॾु मुंबई छॾे अमेरिका जे लॉस एंजलिस वञणो पियो।
जल्द ई भारत में लॉन्च थींदो A1 प्लस जो सभ खां सस्तो स्मार्टफोन। जय झूलेलाल, मां पायल मेघाणी तव्हांखे ॿुधायां थी पहाका। पहाको नंबर 61 आंगुरिया नहदा लोग तमाशे आयो पर के तमाशो बि न थींदा आहिनि जेके रवाज़ी ॻाल्हि ते बि तमाशो लॻाए छॾींदा आहिनि। पहाको नंबर 62 उब में थुक उछले सो मुंहं में पए। जेको माण्हू पाण खां वॾे तेजस्वी ऐं समर्थ माण्हूअ जी आंगुरीअ खे न हंजवण हिकु साधारण ॻाल्हि हूंदी आहे। जॾहिं बराबरी न करे सघंदो आहे त उनखे नीचो ॾेखारण लाइ उनजी निंदा करणु शुरू कंदो आहे, जंहिंसां महान शख्स नंढो की न बणिबो आहे बल्कि निंदा करण वारो पाण खे खिलणहार बणाए छॾींदो आहे। पहाको नंबर 63 उहो सोन बि गोरियो जेको कन चिने। औरतूं सुख वधाइण लाइ कननि में सोना गह पाईंदियूं आहिनि। शौक़ खां वज़नदार गह पाइण वारीअ जा कन छिजी पवंदा आहिनि। अहिड़ो ज्ञान रसाईंदड़ सोन पाइण जो कहिड़ो ज़रूरत आहे? मतलब त जेको कमु फ़ाइदे वास्ते कजे तंहिं मां नुक़सान रसे सो कमु घोरियो। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते सलाम सत श्री अकाल। मदमस्त रहो, व्यस्त रहो, घर में रहो ऐं सुरक्षित रहो।